मटियारी में असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो जी तरफ़ां रमज़ान बचत जो स्टॉल लगाया वियो। मटियारी बस स्टैंड वटि सस्ते अघ ते अटो खंड फ्रूट सब्जियूं लगाई वयूं। मटियारी असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद चयो त बचत बाज़ार में अटे जो 10 किलो वारो थेलो 400 रुपया मुक़ररु कयो आहे। फ़ी किलो अटो 40 रुपया आहे, खंड फ़ी किलो 70 रुपया ऐं मुख़्तलिफ़ सब्जियूं फ्रूट बाज़ार जे आम दुकानदारनि खां 20 रुपयनि खां 30 रुपयनि खां फ़ी किलो घटि अघु मुक़ररु कयो वियो आहे। वधीक चयो त मटियारी उन जे आस पास में रहंदड़ गरीब पोरियत अवाम हिन सस्ते रेट मां फ़ाइदो वठे ऐं ॿिए पासे सस्ते रेट ते ख़रीदारी कंदड़नि गरीब पोरियत अवाम जो चवणु हो त असां शुक्रगुज़ार आहियूं मटियारी असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो साहिब जा जो ही सस्ते रेट ते स्टॉल लॻाए असां गरीब पोरियत अवाम लाइ वरी सहूलियत पेश कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।